खुशखबरी 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 अवांजे पंहिंजे मशहूर शहर तंगवाणी में अहमद जनरल स्टोर पेश करे थो रियायती अघ ते रोज़मर्रा जे इस्तेमाल जूं मयारी शयूं जहिड़ोक ॾाज जो मुकमल सामान, शूज़, चप्पल, साइकिलूं, मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं मशहूर सिंधी टोपियूं, औरतुनि ऐं ॿारनि जी दिलचस्पी लाइ मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं चूड़ियूं, मेकअप जो सामान, अतुर क्रीम वाचूं, बहितरीन डिज़ाइन जा नोटनि जा हार, ऑर्डर जूं मुख़्तलिफ़ पेटियूं। पोइ देरि छा जी, हर भेरे रोज़मर्रा जे इस्तेमाल जी शयुनि जी ख़रीदारी लाइ अहमद जनरल स्टोर जो रुख़ ज़रूरु कंदा। पतो अहमद जनरल स्टोर नज़द कराची बिरयानी सेंटर तंगवाणी शहर। प्रोपरराइटर अहमद ख़ान बखराणी 0301 3258 670 0333 8055 552।